अगुणो पीपीएमए ने सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड जो फर्ज़ंद सरदारज़ादा मीर नूर मोहम्मद ख़ान लुंड जा शहर ऐं ॻोठनि में तूफ़ानी दौरा। अगुणे पीपीएमए ने सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड जे फर्ज़ंद सरदारज़ादा मीर नूर मोहम्मद ख़ान लुंड डहरकी ओबावड़ो ऐं केतिरनि ई मुख़्तलिफ़ ॻोठनि जा तूफ़ानी दौरा करे तरक़ियाती कमनि जो दौरो कयो। डहरकी ओबावड़ो जी अवाम पारां सरदारज़ादा मीर नूर मोहम्मद ख़ान लुंड जे पहुचण ते शानदार इस्तक़बाल करे गुलनि जी वर्खा कई। सरदारज़ादा मीर नूर मोहम्मद ख़ान लुंड सां गॾु केतिरा ई मोज़िज़ शख़्सियत क़ौमुनि जा माण्हू गॾु हुआ। इन खां बाद में मुरीद शाख में वॾेरे मुख़्तियार अहमद दस्ती जी चांहि जी दावत में शिरकत कई। दस्ती बिरादरी पारां सरदारज़ादा मीर नूर मोहम्मद ख़ान लुंड जो शानदार इस्तक़बाल करे सिंधी टोपी ऐं अजरक पाराया विया। उन मौक़े ते सरदारज़ादा मीर नूर मोहम्मद ख़ान लुंड मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे। मीरपुर माथेरो डहरकी ओबावड़ो यारू लुंड मुरीद शाख ऐं केतिरनि ई ॻोठनि में करोड़े रुपयनि जा तरक़ियाती कम कराया आहिनि ऐं केतिरा ई तरक़ियाती कम हलनि पिया, जंहिंमें टफ़टाइल ड्रेनेज सिस्टम, स्कूल जूं नई बिल्डिंगूं, रोड, डिस्पेंसरियूं, आरओ प्लांट ऐं ॿियूं केतिरियूं ई स्कीमूं शामिल आहिनि।